प्यारा बारो असा सभिनी अखरन के जज़म से पढ़ंदा आहियूं। पहिरियों उन जे आॾो जॾहिं बि कंहिं बि अखर जे आॾो ज़बर ईंदी आहे त उन ज़बर सां पढ़ंदा आहियूं, ज़ेर सां बि उन जज़म वारे अखर खे पढ़ंदा आहियूं ऐं पेश सां बि उनखे पढ़ंदा आहियूं। पर ॿ अखर अहिड़ा आहिनि, अच्छा उहो जज़म वारो मां तव्हांखे सम्झायां थो, तव्हां पढ़ियो आहे पर हिकु दफ़ो वरी उनजो वर्जाव कयूं था। अर, अस, अम, अक, वरी ज़ेर सां इग, इर, इस, इम, इक, वरी पेश सां उर, उस, उम, उक। हिकिड़ो वाव आहे ऐं ॿियो ये आहे। इहे ॿ अखर पंहिंजे आॾो किथे पेश नथा खणनि, किथे ज़ेर नथा खणनि। अचो त उन्हनि खे सिखूं ऐं सम्झूं। उहो कहिड़ो आहे? ही वाव। ठीकु आहे, असां छा था पढ़ूं? वाव जे बारे में। छो त वाव खे बि त ज़बर, ज़ेर ऐं पेश आॾो अचणु घुरिजे न। पर हिन कंडीशन में असांखे ज़बर वारी में असां पढ़ूं था त इहो थिए थो तौफ़ीक़। छा थींदो? तौसीफ़। इनखे तौसीफ़ न, तौसीफ़ न चइजो, तौसीफ़। तौहीद, तौक़ीर, शौकत, दौलत, औलाद। कॾहिं कॾहिं असांजे मुआशिरे में इनखे औलाद बि चइबो आहे। आम करे माण्हू हिते उर्फ़े आम में चयो वेंदो आहे औलाद, औलाद या औलाद, पर बहितर इहो आहे औलाद। चौकीदार, ठीकु आहे, इनखे चौकीदार बि किथे किथे सॾियो वियो आहे। चौकीदार बि चवंदा आहिनि, चौकीदार। ठीकु आहे। अच्छा, वरी जॾहिं ज़ेर ईंदी त वाव पंहिंजे आॾो ज़ेर न खणंदो, पंहिंजे आॾो ज़ेर न खणंदो। इहो अॻिते हली सिखंदासीं कंहिं टाइम। वाव जे आॾो ज़ेर न ईंदी आहे, इन जे करे इहो सिधो वाव कंहिं बि अखर खे मिलाए छॾींदो, जीअं जो, को, पो, सो, तो, लो, लो, झो, लो, तो, तो, मिसाल रो, ज़ो ऐं खोड़ अहिड़ा नाला ठही सघनि था। त ही बि अहिड़े ई तरीक़े सां मूं ही कुझु लिखिया आहिनि। ॾिसो, जीम वाव जो। हाणे इनखे न ज़बर आहे, न ज़ेर आहे, न पेश आहे, कुझु बि न। वाव पंहिंजे आॾो का शइ नथो खणे। ठीकु आहे। मिसाल जोश लिखियलु आहे न, त जेकॾहिं असां हिनखे इंग्लिश में लिखंदासीं जे ओ जो, एस एच जोश। ठीकु आहे पुट, जोड़ आहे, हे जे ओ ऐं ही आर अड़े जे करे। ठीकु आहे। त हाणे अहिड़े तरीक़े सां ही अखर आहिनि जेके वाव आई पंहिंजे आॾो ज़बर त खणे थो पर ज़ेर नथो खणे। उन ई कंडीशन में इहो अखर पाण सां कंहिं बि अखर खे मिलाए आवाज़ कढे थो। जीअं पढ़ियो होसीं अलिफ, ये अलिफ वाव ओ, बे वाव बो, ते वाव तो, पढ़ियो होसीं न। उहो ई उहा कंडीशन हीअ आहे। जोड़, छा चइबो हिनखे? जोड़। आवाज़ कढो, छा आहे? हीअ झोल, मोर, नोड़, भोग, ॾोह, सोन, नोट, लोह, चोर, घोट। ठीकु आहे पुट। ऐं पेश वारी कंडीशन वरी हीअ आहे। काफ वाव पेश कूड़े पेशोड़ो। जे पेश नथा ॾियो, हिन पोएं अखर खे जज़म था ॾियो सभिनी खे, त इहो अखर बंदि थी वेंदो। कूड़, धूड़, नून, मूर, नूर, पूर, दूर, हूर, झूर। चवंदा न एॾो कुराड़ो आहे, सफ़ा झूर आहे, लठ ते थो हले। ठीकु आहे बाबा। सूर, तूर। ठीकु आहे। त हाणे वाव पंहिंजे आॾो ज़ेर न खणंदो। ही जेको वाव आहे न, इन जे आॾो कॾहिं बि ज़ेर न ईंदी। वाव जे आॾो ज़बर अची सघे थी, वाव जे आॾो पेश अची सघे थो, पर वाव जे आॾो कॾहिं बि ज़ेर न ईंदी। हे सही आहे, ही ग़लति आहे। जेकॾहिं ज़ेर अचे त ही बि सही आहे। ठीकु आहे, ज़बर अथसि। त हाणे ये जे बारे में, छो त ये ऐं वाव इहे ॿ अखर जेके आहिनि इन्हनि खे सिखणु तमामु ज़रूरी हुयो, जेको मूंखे ज़हन में हुयो काफ़ी टाइम खां त तव्हांखे ॾसियां। त हाणे ही छा आहे? ये यको, इहो पंहिंजे आॾो ज़बर खणे थो, खणी सघे थो। ठीकु आहे। ऐं आॾो ज़ेर बि खणे थो, ही बि सही आहे। पर पंहिंजे आॾो पेश ये न खणंदो, इहो यादि रखी छॾियो। ठीकु आहे।
तो ही शइ जेका आहे न हीअ यादि रखी छॾियो पंहिंजे आॾो पेश न बल्कि उनखे अखर खे मिलाए करे अदा थी सघे थो त हाणे अचो त इन्हनि खे पढ़ूं हे छा आहे ख़ैर खे ये ज़बर ख़ैर ऐं पेशरो इनखे ख़ैर बि चई सघो था ख़ैर हिते आम तौर ते चवंदा न अदा हिन ख़ैर आहे को का ॻाल्हि न आहे मसालो ई न आहे ख़ैर आहे पर इहो असुल लफ़्ज़ आहे ख़ैर ही छा आहे गैर ही छा आहे जेल ठीकु आहे जेल बि हिनखे चयो वेंदो आहे जेल बि जेको आहे सो माना ॾिठो आहे JEL सां पर JAIL सां असुल आहे शैख़ जेको असां शेख चवंदा आहियूं शेख न शैख़ खे खे बि चिटो कढो आहे शैख़ फैज़ 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 बि चई सघो था ठीकु आहे ज़ैद कैफ़ बैत ठीकु आहे ऐं ज़ैन ऐं सैर ठीकु आहे रील ज़ेर में रील तीर मीर पीओ अबे खे बि पीउ चवंदा आहियूं ऐं पाणी पीओ अदा पाणी पीओ उहो बि जियो सीओ मिसाल हिकिड़ो आहे का त सीउ बि थी सघे थो सीन बि थी सघे थो सीनो शीनो मीमो अच्छा जियो जीमो मीमो गीतो ऐं पीरो खीरो सीरो हाणे ये जाॾो पेश न ईंदो इन जे करे जेको बि अखर ईंदो उहो पाण सां मिलाए करे इनखे अहिड़े अंदाज़ में पढ़बो मेणो वेरो शेरो मेरो मेड़ो अदा मेर माना अदा दिलि मां मेर कढी छॾ दिलि खे साफ़ कयो कंहिंजे तरफ़ां को मेर दिलि में न रखो माना कंहिंजे लाइ बुराई न सोचो मेड़ माण्हुनि जो मजमूओ जॾहिं गॾु घणा माण्हू थींदा आहिनि चवंदा आहिनि मेड़ थी वियो आहे हा माण्हुनि जो मेड़ो हे आहे पेट बेद बेद जो वण ॿुधो अथव ठीकु आहे हीअ आहे भेण सॉरी हिनखे मूं नुक़्ता न आहिनि ॾिना ॾेई थो वठांसि भेण बेत बेत पढ़ंदा आहियूं न असां ओवो पेरो हे छा आहे पीरो हे छा आहे पेरो ठीकु आहे ज़ेर ईंदी त पीरो ऐं कुझु बि न ईंदो त पोइ पेरो सेरो ठीकु आहे हिननि खे असां जॾहिं इंग्लिश में लिखंदासीं मेणा MEN मेण हे आहे मिसाल वेर आहे WER वेर शेर आहे SHER शेर अहिड़े तरीक़े सां हिन में अदा रील लिखूं था REEL तीर लिखूं था TEER तीर हिन में ख़ैर लिखूं था KH ये जाॾो ज़बर आहे त AI ऐं रे आर ख़ैर ख़ैर ठीकु आहे ही गैर आहे ही GHAIR गैर ठीकु आहे ही शयूं तव्हांखे सभिनि खे सम्झणियूं ऐं जेको आहे पंहिंजे ज़हन में इन्हनि शयुनि खे विहारणो आहे त जीअं आराम सां तव्हांजी सिंधी बि बहितर थी वञे ऐं जेकॾहिं असांखे कोई नालो लिखणो पइजी वञे मिसाल कोई ॾुखियो नालो अची थो वञे ये जाॾो ज़बर थी अची वञे हुते मिसाल त उन्हनि खे असां जीअं सवलाई सां लिखूं हीअ आहे शैख़ SHAIKH शैख़ ठीकु आहे शैख़ हा शैख़ ठीकु आहे शैख़ शेख बि आम तौर ते ई सां उहो थींदो SHEKH शेख हे शैख़ खे असां AI ॾींदासीं ठीकु आहे पुट